असां उन साईं जा ग़ुलाम उम्मती आहियूं जंहिंजो एॾो मान आहे, एॾो मर्तबो आहे, एॾी इज़त आहे, जेको साईं मेराज ते वियो। मुंहिंजो प्यारो नबी, मुंहिंजो सोनो नबी फरमाए तो मां जॾहिं सॼे आसमान ते पहुतुम त पंहिंजे पेरनि मुबारकनि मां जुतड़ी लाथम। हज़रत जिब्राईल अमीन फरमायो साईं छा था कयो? साईं फरमायो मां जिब्राईल अमीन के जवाब ॾिनम, जिब्राईल मां त अल्लाह जे दीदार लाइ थो वञा, अर्श मौला ते थो वञा, कीअं जुतड़ियूं पायां? हज़रत मूसा मुंहिंजो भाउ तूर सीना जबल ते अल्लाह जे दीदार लाइ अचे पियो त अल्लाह ताला उनखे मयार नीअं चयसि फखला नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ। मूसा नबी तूं अचे तो मुंहिंजे दीदार जे लाइ, वरी चोपड़ियूं तो पायूं अचे, तंहिंजे करे चोपड़ियूं हेठि लाइ पोइ चढ़ी आ। ओ हज़रत मूसा दुनिया जे जहान में तूर सीना जबल ते चढ़े पियो, रब न चोपड़ियूं लारायूं, मां दर्श मौला ते तो वञा, कीअं चोपड़ियूं पाए वञा? मां कुर्बान वञा हज़रत जिब्राईल अमीन जे लफ़्ज़नि ता। फरमाए तो साईं ओ मूसा हो तां मोहम्मद मुस्तफा आयो, ओ प्यारा नबी तांजो मान शान तमाम वॾो आहे। हूअं त हे जुती कंहिं मके जे के मोची तैयार कई हूंदी, पर अल्लाह ताला इन जुतीअ जो तांजे पेरनि मुबारकनि सां लॻण खां बाद में एॾो मान रखियो आहे जो हाणे इहा जुती 7 आसमान क्रॉस करे सिदरतुल मुंतहा ते बीठी आहे। हाँ सॼी दुनिया हेठि, काबतुल्लाह हेठि, बैतुल मुक़द्दस हेठि, बैतुल मामूर हेठि, बैतुल्लाह हेठि। हाँ और सोना नबी मोहम्मद करीम अल्लाह से इन जुतीअ मुबारक के एॾो मान बख़्शो आहे जो हथां के अर्श मौला बि हेठि थींदो, तव्हांजी जुती मुबारक बि वञी अर्श मौला जे मथां बीहंदी। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, एॾो वॾो मान आहे असांजे सुहिणे नबीअ जो नबी साईं जो वॾी इज़त आहे, वॾो मर्तबो आहे, पर नबी साईं जी जेका जुती मुबारक आहे उहा बि एॾे वॾे मान वारी आहे जो वञी अल्लाह जे अर्श जे मथां बीठी। असां उन साईं जा उम्मती आहियूं जंहिं साईं जी तारीफ़ में सॼो क़ुरान मजीद भरियो पियो आहे। ओ मां जाऊं माण्हू दब जाऊं मां दे हाल वाल सांगे प्यारे नबी मोहम्मद करीम जी तारीफ़ तो ॿुधाए, सोने नबी मोहम्मद करीम जो ॻाल्हाइण तो ॿुधाए, मिठड़े नबी मोहम्मद करीम जी सीरत ॿुधाए, सोने नबी मोहम्मद करीम जी सूरत ॿुधाए, प्यारे नबी मोहम्मद करीम जो इखलाक तो ॿुधाए। अम्मा फरमाए थी छा ता कुरान मजीद नाए पढ़ो, खोलो खोल कुरान। अल्लाह ताला मुझे घोट मोहम्मद करीम जी तारीफ में सॼो कुरान भरे छॾियो आहे। तव्हां कुरान शरीफ़ जो मुतालो कंदा वञो, कुरान शरीफ पढ़दा वञो त तव्हांखे ख़बर पए त प्यारे नबी मोहम्मद करीम जो अल्लाह सां केॾो मान आहे, केॾो मर्तबो आहे जो 30 पारा कुरान जा प्यारे नबी मोहम्मद करीम जी वाखाण में भरे छॾिया अथई। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, हाणे महिरबानी करे अहिड़े प्यारे नबी मोहम्मद करीम जी सही माना में पाण में ग़ुलामी पैदा कयो, क़दुरु कयो नबी साईं जी ग़ुलामीअ जो। अॼु असांजा मुस्लमान ॿाहिरि नबी साईं जी ग़ुलामीअ जी बेक़दरी करे रहिया आहिनि।
अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको निमाज़ नथो पढ़े इहो नबी साईं जी ग़ुलामीअ जी बेक़दरी थो करे। जेको मस्जिद में नथो अचे इहो नबी साईं जी ग़ुलामीअ जी बेक़दरी थो करे। आज जेको कुरान मजीद खां टहे थो, कुरान मजीद खां भॼे थो, इहो नबी साईं जी ग़ुलामीअ जी बेक़दरी थो करे। रोअण थो अचे मुसलमाननि